मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जो आशिरे में एतिकाफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का साबित आहे। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिकाफ़ कंदा हुआ। पोइ रिवायतुनि में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी पूरो महीनो बि एतिकाफ़ कयो आहे। रमज़ान पहिरीं खां वठी करे आख़िरी रमज़ान ताईं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां एतिकाफ़ उहो साबित आहे। 20 ॾींहंनि जो बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां एतिकाफ़ साबित आहे। ऐं अहिड़ी तरह 10 ॾींहं जो एतिकाफ़ जेको आहे उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾियो ई न आहे आख़िरी टाइम ताईं। सिर्फ़ु हिकु ॿिनि मौक़नि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी अशरे वारो एतिकाफ़ जेको आहे छॾियो हुयो। उनजी वजह बि इहा हुई त अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे नबी खां इजाज़त वरिती त साईं जेको आहे मूंखे इजाज़त ॾियो मां एतिकाफ़ में विया, मूंखे इजाज़त ॾियो त मां एतिकाफ़ में विया। त अमा आयशा खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾेई छॾी त ठीकु आहे तव्हां जेको आहे एतिकाफ़ में वियो। त हाणे अमा आयशा किथे वेही बि मस्जिद नबवी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया न, त अमा आयशा जो हुजरो बिल्कुलु ईअं टचिंग में हुयो। अल्लाह जे नबी खां बिल्कुलु जेको आहे अल्लाह जे नबी फरमाए तव्हां जेको आहे एतिकाफ़ में वेही सघो था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो इजाज़त ॾिनी न त वञी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियूं घर वारियूं बि आयूं। अमा हफ्सा आई, बीबी ज़ैनब आई, बग़ैर पुछा खां। त अमा आयशा जीअं पंहिंजो तंबू लॻायो न, तंबू एतिकाफ़ में तंबू लॻंदो आहे, पर्दो हिकिड़े क़िस्म में लॻंदो आहे। त अमा आयशा जेको आहे नंढड़ो हिकिड़ो नॉर्मल जेको आहे उहो तंबू लॻायो। त इन तंबू खे ॾिसी करे हाणे साईं ॿियनि घर वारनि जो बि जेको शौक़ु थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा आयशा खे इजाज़त ॾिनी आहे त यानी पोइ असां बि वञूं, असां बि जेको आहे घर वारनि में मञायूं। साईं 3 घर वारियूं अल्लाह जे नबी जूं ॿियूं आयूं, हफ्सा, ज़ैनब, हिकिड़ी अल्लाह जे नबी जी ॿी घर वारी। साईं 4 तंबू लॻी। अल्लाह जे नबी निमाज़ जीअं जो पढ़ी, जीअं जो ॿार निकिता ॾिठूं 4 तंबू आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो त कीअं जेको आहे 4 ते तंबू आया आहिनि। पोइ ॿुधायो वियो त या रसूल अल्लाह हिकिड़ो त जेको आहे तव्हांजी घरवारी अमा आयशा जो आहे, ऐं ॿियो जेको आहे हफ्सा जो आहे, ऐं टियों ज़ैनब जो आहे, चौथों जेको आहे फ़िलाणी तव्हांजी घरवारी जो आहे। अल्लाह जे नबी फरमायो न चइनी खां जेको आहे तंबू पटरायो, चइनी खां जेको आहे तंबू पटरायो। यानी इन मां जेको आहे उलमा फरमाइनि था इन मां मालूम थिए थो त औरत जेकी आहे मस्जिद में एतिकाफ़ नथी करे सघे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त अल्लाह जे नबी अमा आयशा खे कीअं जेकी इजाज़त ॾिनी। अमा आयशा खे उलमा फरमाइनि था इन जे करे इजाज़त ॾिनी जो अमा आयशा जो हुजरो मस्जिद नबी सां टच हुयो, टच बिल्कुलु। हिकिड़े पासे दरी हुई ऐं ॿिए पासे जेको आहे मस्जिद हुई। त अमा आयशा जो जेको दरवाज़ो जेको तंबू वारो जेको परदे वारो खुले पियो न उहो घर जे तरफ़ खुले पियो। त ज़रूरत जेकी आहे पंहिंजे घर में पूरी करे इन खां बाद में वरी जेको आहे मस्जिद कुझु हिसे में अची करे वेह पई। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त ॾिनी। बाक़ियूं जेके ॿियूं घर वारियूं हुयूं न उन्हनि जो घर सां ई परे हुयो। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खे जेको आहे उतां चयो तव्हां जेको आहे बसि हाणे वञो। ऐं ॿियो नंबर इन ॻाल्हि मां इहो मालूम थिए थो त अगरि का औरतूं बि जीअं एतिकाफ़ में असां मर्द वेहूं था न, साईं मस्जिद में वेहूं था न, त अहिड़ी तरह औरतूं बि एतिकाफ़ में वेही सघनि थियूं। पर किथे साईं मस्जिद में न वेहनि। मस्जिद में वेहनि तमामु घणो जेको आहे फितनो उभरंदो। मस्जिद में का औरत जेकी आहे उहो एतिकाफ़ में न वेंदी आहे। किथे वेह? घर में वेह। उनजे बारे में कुझु मसाइल जेके आहिनि त औरत घर में अहिड़ी जॻह ते वञी करे एतिकाफ़ में वेह जेको हिसो अमूमन निमाज़ लाइ मुक़ररु हूंदो आहे। साईं घर आहे न हिकिड़ी टुकड़ी हर कंहिंजे लाइ निमाज़ लाइ ख़ाली हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुस्लमानियूं 5 वक़्त जेको आहे घर में निमाज़ पढ़ी वेंदी आहे। त औरतूं बि त इन घर में निमाज़ पढ़ंदियूं न। पोइ औरतूं उहा जॻह जेको आहे सिलेक्ट कनि जंहिं जॻह ते अमूमन निमाज़ पढ़ी वेंदी आहे। हिकिड़ी कुंड हुजे, पर जेकॾहिं बिल फ़र्ज़ु कॾहिं हुते निमाज़ पढ़ी वेंदी आहे, कॾहिं हुते निमाज़ पढ़ी वेंदी आहे। हाणे पोइ औरतूं जेको आहे तशवीश कनि हाणे जेको असां काॾे निमाज़ पढ़ूं, पोइ हिकिड़ी जॻह मुक़ररु करे छॾनि, पाक बि हुजे साफ़ बि हुजे, उन जॻह ते वेही करे जेको आहे एतिकाफ़ कनि। हा हिकिड़ी शइ लाज़िम आहे, शादीशुदा औरतूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ लाज़मी आहे पंहिंजे मुड़ुसनि खां पुछा कनि त असां जेको आहे एतिकाफ़ में वेहूं थियूं, छा असांखे इजाज़त आहे। जेकॾहिं मुड़ुसु इजाज़त ॾिए त इहा एतिकाफ़ में वेह, ऐं जेकॾहिं मुड़ुसु इजाज़त नथो ॾिए त इहा एतिकाफ़ में नथी वेही सघे।